अस्सलाम वालेकुम नादरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ख़ैरपुर ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ रंडो मस्ती ॻोठ मीरल ख़ान लांघा जे रहवासियुनि जाम अली लांघा, सिद्दीक लांघा, सुल्तान लांघा, अली हसन, महबूब, अज़ीज़ुल्लाह, रिज़वान, माशूक लांघा, राजा अमजद ऐं ॿियनि पारां निटहण उस में बीही कलाम पाक मथे ते खणी एहतजाज कंदे DIG सखर, IG सिंध, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी, MNA जावेद शाह, नवाब खान वसाण खे अपील कंदे चयो आहे त 10 ॾींहं पहिरियां असांजा नौजवान मोहम्मद हसन लांघा ऐं अली गुल लांघा ऐं सदमे में फ़ौत थियल मोहम्मद सादिक लांघा जा कातिल रजब अली लांघा, वलद गाणो खान लांघा, आशिक उर्फ़ गुल मोहम्मद वलद अली दिनो लांघा, सोबल वलद गुलाम नबी लांघा, साबिर वलद मुमताज़ अली लांघा, वहीद वलद परियल लांघा सरेआम घुमी रहिया आहिनि। ख़ुदारा असांजी नाहक क़तल थियल नौजवाननि जा कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वॾा ॾींहं अॻु मुंहिंजा भाइर मोहम्मद हसन लांघा, अली गुल लांघा खे मुंहिंजे माइटनि बेदर्दी सां क़तल कयो। 10 ॾींहं 15 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि जेको आहे हिन टाइम ताईं पुलिस कोई एक्शन न कयो आहे। खुलेआम जेके आहिनि उन्हनि जा कातिल घुमी रहिया आहिनि ऐं असांखे मौतबार धमकियूं ॾिनियूं वञनि। असां SP ख़ैरपुर वटि धरणो हयो, उन असांखे टाल मटाल करे चयो तव्हांजो कमु थींदो, पर हिन टाइम ताईं पुलिस को एक्शन न खयो आहे ऐं का न तदावारी कई अथई, न SP असांजे तॾहिं ते आयो आहे, न असांखां पुछियो अथई। ऐं ॿियो त असांजो जेके सियासी ऐं समाजी अॻुवान आहिनि, जेके हितां जा जेको MNA MP आहिनि, उन्हनि बि अॼु ताईं असां सां कंहिं क़िस्म जो राब्तो न कयो आहे, न असां वटि आया आहिनि। असां बस वारनि खे अपील था कयूं, साईं मुराद अली शाह CM साहब सिंध ऐं हाई कोर्ट सिंध ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे IG सिंध ऐं DIG सखर खे अपील था कयूं हर मुमकिन मदद कई वञे, असांखे लावारस न कयो वञे। असां लावारसनि वांगुरु ज़िंदगी था गुज़ारियूं। कानून कोई बि एक्शन नथो करे, पुलिस चोरनि सां मिलियल आहे ऐं असांजी तदावारी नथी कई वञे। पुलिस चोरनि सां मिली भगत करे असांजा खून लोड़ण जी कोशिशि थी करे। असांजा बेगुनाह जेके भाइर मुआ आहिनि मुंहिंजा, त मां अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। असांखे हाणे बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां अञा हिननि सां विढ़ंदासीं। इन जो मक़सदु आहे पुलिस असांखे अञा जेको आहे मारणु चाहे थी। असां वसारनि खे अपील था कयूं, हाई कोर्ट सिंध, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, जनरल बाजवा, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं जनरल सिंध रेंजर्स खे अपील था कयूं, मुराद अली शाह खे ऐं बिलावल भुट्टा जाग, असां तुंहिंजा कारकुन हूं। बिलावल साहब तुंहिंजा कारकुन हूं, 78 खां वठी भुट्टे खे वोट ॾींदड़ हूं। असां सां नाइंसाफ़ी थी थिए, इन ते तूं तवजो वठ, तूं नोटिस वठ, तूं चेयरमैन ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असांजो हक़ कर। सर अली हसन लांघा गिरफ़्तार आहे ऐं बंद जवाबदार जेको रजब लांघा ऐं जेको आहे वहीद लांघा, सूबल लांघा, आशिक लांघा, साबिर लांघा जवाबदार आहिनि। बाक़ी धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं धमकियुनि में बाक़ी जेके आहिनि उन्हनि जा मिट माइट जेके आहिनि उन्हनि जा साथ ॾियण वारा छोट मां साथ, उहे बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुमताज़ लांघा